कुछ ॾींहनि खां औरतुनि ऐं ॿारनि जे पुरसरार नमूने अगवा थियण वारियूं ख़बरूं गर्दिश में आहिनि। नौजवान औरतूं ॿारड़ा ऐं ॿारड़ियूं गुम थी रहियूं आहिनि। जेतोणीकि इहा ॼाण नाहे मिली सघी त ॿारड़ियुनि ऐं औरतुनि खे अगवा कयो पियो वञे या ज़्यादती जो को वाक़ियो आहे या ज़ाती दुश्मनी जो, पर इन हवाले सां पुलिस जी जांच हली रही आहे। कुझु ॾींहं अॻु कराची जे इलाइक़े गुलशन हदीद मां 31 वरियनि जी अनम नौकरी लाइ इंटरव्यू ॾियण वई त वरी वापसि न आई। अनम हिक ॿार जी माउ बि आहे ऐं संदसि वारसनि सां हिन जो ॿीहर राब्तो नाहे थियो। हिक ॿी औरत पंहिंजे ॾेर जे गुम थियण जी ख़बर बाबति सोशल मीडिया ते ॿुधायो त संदसि ॾेर काल्ह खां गुम आहे। इन खां सवाइ 6 नवंबर ते बि कराची जे इलाइक़े दोदरिया जी रहवासिण लाइबा लापता थी वई हुई, जंहिंजूं तस्वीरूं अपलोड कयूं वयूं हुयूं। 27 डिसंबर ते बि कराची मां शबाना यूनिस नाले औरत जे अगवा बाबति ख़बरूं हुयूं, जंहिं बाद हेल ताईं संदसि पतो नाहे पइजी सघियो। इन खां सवाइ लांढी वेझो 3 ॾींहं अॻु अगवा थियल ॿारड़ी जो काल्ह लाश मिलियो हो, जंहिंसां ज़्यादती बाद तशद्दुद करे क़त्ल करण जी तस्दीक कई वई हुई। इन वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त कुझु शकी जवाबदारनि जूं गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि। यादि रहे त कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में पिणु हिक ॿोॾ मुतासिर नींगरीअ खे अगवा करे खेसि इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणायो वियो हो।